सोनारो पंहिंजी माउ जी नथ मां बि न टरे। दोस्तो हिकिड़ो माण्हू हिकिड़े सोनारे वटि वियो, खेसि ऐनक जे फ्रेम जो छलो ठाहिण जे लाइ चांदी ॾिनई ऐं ताक़ीद कयईंसि त 2 रुपया मज़दूरीअ जा वधीक ॾींदोसि पर फ्रेम जो छलो सुठो करे ठाहिजांइ ऐं मठु न मिलाइजांइसि। इन्हीअ ते सोनारे पहिरीं त ॾिनो टहक, बाद में चयईंसि त फ्रेम जो छलो त सुठो करे ठाहींदुसि पर मठु ज़रूर मिलाईंदोसांसि। भली तव्हां खणी ॾहूणी मज़दूरी ॾियो पर इन खां न मुड़ंदुसि। फ्रेम जो छलो जोड़ाइण वारे हमराह सोनारे खां पुछो त छो न मुड़ंदे? सोनारे दलील ॾींदे चयोसि त इन्हीअ लाइ त माइटनि जी पर इहा आहे, वॾड़नि जी पर कीअं छॾींदुसि, छो जो असीं जेसीं इहो कमु न करियूं तेसीं कमाईअ में बरकत बि न पवंदी। पोइ भले असांजी भेण या माउ ई सोन ठहराए, मंझसि मठु ज़रूर गॾींदासीं। मतिलबु त माण्हू आदत आॾो मजबूर थी वेंदो आहे। तव्हां केतिरो बि उनखे सुठो बणाइण जी कोशिशि करियो पर हू उन्हीअ रस्ते ते हलंदो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे अहिड़नि आदि दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो ऐं उन्हनि खे मेंशन बि ज़रूर कजो।